अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼोकी हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त रूबी अली दोस्तों रूबी अली अहिड़ो छा कयो आहे जो हुनखे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्मनि ते घटि वधि ॻाल्हाए पियो वञे। त दोस्तों उहो वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो तव्हां दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे लाइक ज़रूरु कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त रूबी अली जा इहे जेके ग़लति पिक्चर्स आहिनि जेके तव्हांजे साम्हूं आहिनि, इहे रूबी अली जा पिक्चर्स तमामु घणा वायरल थी विया आहिनि ऐं हिनखे माण्हू तमामु हिन अहिड़नि पिक्चरनि ते घटि वधि ॻाल्हाइनि पिया। दोस्तों रूबी अली खे माण्हू इहो ई पिया चवनि त तूं सिंधी आहीं ऐं सिंध जी न्याणी थी करे सिंध जी इज़त खे नीलाम पई करी। दोस्तों अवाम जो रूबी अली खे इहो ई चवणु हुयो त पंहिंजा सुठा कपिड़ा पाए ऐं सुठी थी घुम त जीअं असांखे बि ख़बर पए त तूं सिंध जी न्याणी आहीं। दोस्तों ही तव्हां फ़ोटू ॾिसी रहिया आहियो रूबी अली जा, जंहिंमें रूबी अली जा अधु जिस्म ते कपिड़ा पातल आहिनि। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली सिंध जी KTN जी मशहूरु अदाकार आहे। प्रोग्राम जो यादगिरियूं हलंदो आहे KTN ते ऐं अवाम हिन ते हिन वक़्तु तमामु घणी तनक़ीद करे पई। अवाम हिनखे इहो ई थो चए त पंहिंजो सुधरी हल त बहितर अथई ऐं हिन रूबी अली खे फेसबुक जे ग्रुपनि में फेसबुक ते हिनखे तमामु घणो घटि वधि ॻाल्हाए पियो वञे। दोस्तों जीअं त रूबी अली जा उहे जेके पिक्चर्स आहिनि अवां दोस्तनि जे साम्हूं आहिनि, ही तव्हां उहे पिक्चर्स ॾिसी सघो था जंहिं ते रूबी अली खे घटि वधि ॻाल्हाए पियो वञे। दोस्तों इहो ई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।